क्लास 8 की सिंधी की नज़म सच्चा समझ जबेट का मरकज़ी ख़्याल में आपको दोबारा समझा रही हूँ। इस पहले हम शायर की तारुफ़ लिखेंगे, फिर मरकज़ी ख़्याल। शायर जो तारुफ़ हेडिंग डालें। नज़म जो शायर सच्चा सरमस्त है। सच्चा सरमस्त कुल्हाड़न जी दौर में सन 1739 में जाओ हो। सच्चा सरमस्त सतियन बोलियन में शेर चयो आहे। पाण 1829 ते वफ़ात कई। संदस मज़ार राणीपुर जी भरसान दराज़म ॻोठ में आहे। मरकज़ी ख़्याल। हिन बैत में शायर ससी जी दिल जी कैफ़ियत ऐं जज़्बात खे इन जी ज़बानी बयानु कंदी फ़रमाई थो था, ए मुंहिंजा महबूब दुनिया जूं सभु शयूं मूं खां विसी विझनि, पर तूं मुंहिंजी अखियुनि में हुजनि। तुंहिंजी जुदाई मान मरण जहिड़ी थई वई आयान। मान हर रोज़ पढ़नू जी वापसि अचण जी राह निहारियान थई। अल्लाह ताला मुंहिंजी सर सदकी में हिन की हिकु ॾींहुं ज़रूरु मूं सां मिलाईंदो। तूं खां सवाइ भंबोर शहर में माण्हुनि में को बि मज़ो न आहे। तूं जेकी ढन भेड़ मूं वटि अचियनि त मुंहिंजी जान में जान अचे। जिढ़नि मान ख़ुदि ते ग़ौर कयो त महसूसु थियो त मुंहिंजो महबूब पढ़ूं त पाण ई आयान, छो त मुंहिंजी वजूद में हर हिस्से में मुंहिंजो महबूब समायल आहे। जिढ़नि इहा हक़ीक़त मुंहिंजी दिलि ताईं पहुती, तिढ़नि सभु वहम ऐं गुमान दिल मां निकिरी विया। बच्चों, ये मरकज़ी ख़्याल आप लोग पढ़ें, इसे याद कीजिए, अपनी एक्सरसाइज बुक में कॉपी डाउन कीजिए।